उन ये शइ खे चइबो आहे जंहिंमां रब करीम जी ज़ात जो दलील मिले। अल आलम मा युअलम बिहिस्सानि, जंहिंसां कारीगर जी ख़बर पवे उन ये शइ खे आलम चइबो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो त इएं जंहिं शइ ते बि गौर कयो ऐं उन जे ठाहींदड़ जी ख़बर पइजी वञे इहा शइ आलम आहे। हिक हिक शइ ते वेही करे गौर कंदो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त अल्लाह आहे। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। ये पूरी कायनात में जेको बि रब करीम जी ज़ात बाबरकात ख़ल्क़ियो आहे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे उन ये सब शइ जे लाइ रब करीम रहमत बनाए करे मोकिलियो आहे। जियां रब करीम आलमीन जो रब आहे इएं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जहाननि जे लाइ सरापा रहमत आहे। हबीब करीम हूअं त हर शइ खे मुस्तफ़ा करीम जी रहमत मां फ़ाइदो मिलियो, पर जॾहिं न किथे का ॾुखियाई आई, मिसाल जी ॻाल्हि उहद जी लड़ाईअ ते गौर कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उहद जी लड़ाईअ ते जिन सहाबन सगोरन के जंहिं जाइ ते बीहारियो महबूब करीम फरमायो अव्हां के कुछ भी थी वने पर इन जाइ तां हटणो कोन्हे को। इन जाइ ते ही अव्हां बीठा हुजो, भले फतह थी वने या ॿियो कुछ थी वने पर अव्हां के कहीं भी जाइ तां हटणो कोन्हे को। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो उन्हनि सहाबन सगोरन खां जेके मुजाहिद मुस्तफ़ा करीम बीहारिया हुया उन्हनि खां मामूली लफ़्ज़श थी वई आहे। सिर्फ़ ख़्याल इहो हुयो उन्हनि सहाबन सगोरन समझो त शायद जंग फतह थी वई आहे, काफ़र भॼी विया मैदान छॾे करे। हाणे साहबन समझो त सब कुछ थी वियो, मैदान फतह थी वियो आहे। उहे मुजाहिद उतां ही लही आया, पर थियो इएं जो जेके काफ़र उन वक़्त में त मैदान तां भॼी विया हुया उहे ॿाहिर वञी करे वरी जबल जे पुठियां खां फिरी करे उन टाइम ते अची करे उन्हनि हमलो कयो जॾहिं सहाबन सगोरन जे हथ में न को तीर हुया, न को तलवारूं हुयूं, ज़िरहूं वग़ैरह कुछ भी कोन हुयो, न का ढाल हुई। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो जॾहिं सहाबन सगोरन जे मथां अहिड़े हाल में अची करे उन्हनि दुश्मननि हमलो कयो आहे, तमाम वॾो नुक़सान थी वियो। जेसि ताईं पंहिंजे पाण खे संभाले करे हथियार खणनि एसि ताईं एतिरी त तकलीफ़ पहुची वई, एतिरो त मैदान में नुक़सान थियो आहे मुस्लमाननि जो। तमाम घणे तादाद में सहाबन सगोरन खे तकलीफ़ पहुची आहे। एसि ताईं जो सैयदना अमीर हमज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु उहो इन जंग में शहीद थी वियो आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हमलो थियो आहे। हबीब करीम जी जेका उहा कड़ियूं जेके लोह जूं हुयूं उहे मुस्तफ़ा करीम जे जसद अतहर में चुभिजी पयूं आहिनि। एतिरी तकलीफ़ पहुती आहे सहाबन सगोरन संभाले कोन सघिया। एसि ताईं जॾहिं एॾी वॾी तकलीफ़ पहुती आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ कयो वियो त या रसूल अल्लाह जिन जे करे ही नुक़सान थियो आहे, जिन जे करे हीअ एॾी वॾी तकलीफ़ पहुती मुस्लमाननि खे, अवां छो नथा उन्हनि जे लाइ बददुआ कयो, कॾहिं का नाराज़गीअ जो लफ़्ज़ ज़ुबान मुबारक ते आणियो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा बुइस्तु लआनन, रब करीम जी ज़ात बबरकात मूंखे इन जे लाइ कोन मोकिलियो आहे जो मां कंहिंखे पिटूं ऐं पारा था ॾियां। सुभान अल्लाह चओ। हबीब फरमायो मां कंहिंजे मथां बि का पिट कोन आणींदुसि। अॻ में तमाम वॾो तादाद
नबीयन सगोरन जो थी गुजरियो आहे। हबीब जा प्यारा उम्मती यो अमा बुधा हुंदा उहे वाक़ियात कुरान करीम में काफ़ी उम्मतन जा तज़किरा ज़िक्र आहिनि। जॾहिं उन्हनि नबीयन जी नाफरमानी कई तो अल्लाह जे नबीयन सगोरन छा कयो जो उन्हनि जे लाइ नाराज़ थी करे बददुआ कयूं। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं 950 साल तबलीग कई, तकरीबन 80 ॼणा मुसलमान थिया, बाक़ी उम्मत जॾहिं न मनी ॻाल्हि, हज़रत नूह सोहणे अर्ज़ कयो त रब्बि ला तज़र अलल अर्दि मिनल काफ़िरीन दय्यारा। या रब करीम कहीं भी काफ़िर जो दुनिया जहान में को घर न छॾ। इन्नका इन तज़रहुम युदिल्लु इबादक वला यलिदु इल्ला फाजिरन कफ़ारा। जेकॾहिं इन में कंहिं भी काफ़िर जो घर रहियो, जेकॾहिं इन्हनि खे अॻिते औलाद थियो उहे भी काफ़िर ई थींदा ऐं ॿियनि खे गुमराह कंदा। तंहिंजे करे केर भी दुनिया ते बाक़ी न रहे, सभिनी खे बर्बाद करे छॾ। मुस्तफ़ा करीम जी नाफरमानी भी थी, हद दर्जे जी तकलीफ़ पहुचाई वई। महबूब करीम फरमायो त जेतिरो तव्हां जे नबीअ खे ईज़ा ॾिनो वियो एतिरो अॻ में कंहिंखे भी ईज़ा कोन मिलियो आहे। पर इन जे बावजूद भी हबीब करीम फरमायो त मां कंहिंखे पिटींदुसि कोन को। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। कंहिंखे पारा तो कोन ॾींदुसि। जेकॾहिं हबीब करीम कंहिं भी ॻाल्हि ते नाराज़ थी करे, खुदा तो जाने त उन टाइम ते जेकॾहिं पारा तो ॾेई करे पिटे छॾीनि हा त हींअर असां हिननि सोहणाइनि में कोन हुजूं हा। पर या सभई करम नवाज़ी मदीने वारे मीर जी आ जो हबीब करीम तकलीफ़ूं सठियूं पर कंहिंखे पिट कान ॾिनी आहिनि। पर मदीने वारे मीर जूं भी करम नवाज़ियूं आहिनि। चओ सुभान अल्लाह। छो त हबीब करीम जेकॾहिं पिट ॾे हा कंहिंखे, उहा क़ौम तबाह थी वञे हा त ही नस्ल अॻिते कोन हलनि हा, बर्बादी थी वञे हा। पर फरमाए थो के ॾींहं ख़तम कम थे हा मगर एहसान मदीने वारे जा। के ॾींहं ख़तम कम थे हा मगर एहसान मदीने वारे जा। अल्लाह जे शुक्रा नन सा कठे शुक्रान मदीने वारे जा। चो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मत। हबीब करीम नजद जे जंग जे माहौल में सहाबी सगोरा छा कंदा हुया? तवज्जो कजो हेॾे। सहाबी सगोरा कंदा ईअं हुया जो कॾहिं भी सफ़र जे दौरान किथे तशरीफ़ वठी वञनि, लश्कर को हुजे, पोइ ॾिसंदा हुया त